वसल्लम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन वीडियो में नाज़रीन किराम मूं आवाज़ जे साम्हूं बनी इसराईल जे ॿिनि शख़्सनि जो वाक़ियो ऐं किसो बयानु कंदुसि। उन्हनि मंझां हिकु इबादत कंदड़ शख़्स हुयो ऐं ॿियो गुनाहगार हुयो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां मरवी आहे, उहे फरमाइनि था कि हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि बनी इसराईल में ॿ शख़्स रहंदा हुया। उन्हनि मंझां हिकु इबादत में मसरूफ़ हूंदो हुयो, यानी आबिद ऐं इबादत कंदड़ हुयो हमेशह, ऐं ॿियो शख़्स अल्लाह सुब्हानहु व तआला जी नाफ़रमानी कंदो हुयो ऐं गुनाह कंदो हुयो। ऐं उहे इबादत कंदड़ शख़्स जी ऐं उन गुनाहगार शख़्स जी पाण में महबत हुई, पाण में प्यार हुयो ऐं उन ॿिन्ही जो पाण में दोस्ती वारो तालुक़ु हुयो। उहो इबादत कंदड़ शख़्स पंहिंजे जॾहिं दोस्त खे ऐं गुनाहगार शख़्स खे गुनाहनि में मसरूफ़ हूंदे ॾिसंदो हुयो त उहो उनखे गुनाहनि खां रोकींदो हुयो ऐं उहो चवंदो हुयो कि अल्लाह सुब्हानहु व तआला जी नाफ़रमानियूं छॾे ॾे ऐं नेकियूं कर। ऐं उहो गुनाहगार शख़्स उनखे पंहिंजे दोस्त खे इहो जवाबु ॾींदो हुयो कि मुंहिंजो रस्तो छॾे ॾे ऐं मूंखे छॾे ॾे, मूंखे पंहिंजे रब जे हवाले कर, मुंहिंजो मामिलो मुंहिंजे रब जे हवाले में आहे, अल्लाह ॼाणे मां ॼाणा ऐं तूं पंहिंजी फ़िक्र कर, मूंखे छॾे ॾे। हदीस पाक में आहे कि उन इबादत कंदड़ शख़्स पंहिंजे दोस्त खे हिकु मरतबा हिकु वॾे गुनाह में मसरूफ़ हूंदे ॾिठो त उनखे जेका सो आहे चयसि कि मां तोखे चयो हुयुसि कि गुनाह छॾे ॾे ऐं जेका सो आहे त हाणे अञा अॼु हिकु वॾो गुनाह करे रहियो आहीं। त उन गुनाहगार शख़्स उनखे पंहिंजे दोस्त खे चयो, जेको उनजो नेकोकार शख़्स हुयो ऐं इबादत कंदड़ हुयो, उनखे चयोसि कि तूं मुंहिंजो मामिलो पंहिंजे रब जे हवाले कर ऐं मूंखे छॾे ॾे, मुंहिंजी फ़िक्र न कर, तूं पंहिंजी फ़िक्र कर। छा भला अल्लाह सुब्हानहु व तआला तोखे मुंहिंजे मथां निगरान ऐं मुहाफ़िज़ बणाए करे, मुंहिंजे मथां निगाहबान बणाए करे मोकिलियो आहे छा? मुंहिंजो तूं मामिलो छॾे ॾे, मां ॼाणा मुंहिंजो कमु ॼाणे। जॾहिं उन गुनाहगार शख़्स पंहिंजे दोस्त इबादत कंदड़ खे इहो जवाबु ॾिनो त उहो गुस्से में आयो ऐं तकबुर ऐं फ़ख्र जी बिना ते उन चयो कि अल्लाह सुब्हानहु व तआला तोखे कॾहिं बि न बख़्शींदो ऐं तोखे रब सुब्हानहु व तआला जन्नत में कॾहिं बि दाख़िल न कंदो। हज़रत ज़िवकार उलमा किराम फरमाइनि था कि इन नेकोकार शख़्स ऐं इबादत कंदड़ शख़्स पंहिंजे दोस्त खे इहो जॾहिं जुमिलो फरमायो कि अल्लाह सुब्हानहु व तआला तोखे कॾहिं जन्नत में दाख़िल न कंदो ऐं तुंहिंजी बख़्शिश न कंदो, त इहो उनजो इहो जुमिलो तकबुर ऐं फ़ख्र जी बिना ते हुयो। यानी उहो असुलु इहो चवणु चाहे पियो कि मां हिकु वॾो नेकोकार आहियां ऐं इबादत कंदड़ आहियां, अल्लाह सुब्हानहु व तआला मुंहिंजी ज़रूरु बख़्शिश कंदो ऐं तोखे रब सुब्हानहु व तआला बख़्शिश न कंदो, जन्नत में दाख़िल न कंदो। तो हदीस पाक में आहे कि अल्लाह सुब्हानहु व तआला हज़रत इज़राईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे उन ॿिन्ही जे रूह कब्ज़ करण जे लाइ मोकिलियो। इज़राईल अलैहिस्सलातु वस्सलाम उन ॿिन्ही जो रूह कब्ज़ कयो ऐं उनजे रूहनि खे हज़रत इज़राईल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्श आज़म जे हेठां रब सुब्हानहु व तआला जे दरबार में हाज़िर कयो। तो अल्लाह सुब्हानहु व तआला जेका सो गुनाहगार शख़्स खां पुछा कई कि जेका सो आहे कि अए गुनाहगार शख़्स, तूं मुंहिंजे रहम जे सबबु जन्नत में दाख़िल थी वई ऐं मां तोखे जन्नत में दाख़िल कयां थो। तुंहिंजा नेक अमाल त कोन आहिनि, तूं नेक अमाल कोन कया, सुठा अमल न कया, पर मां रब तुंहिंजे मथां फज़ल कयां थो पियो, पंहिंजे फज़ल जे मुंहिंजे फज़ल जे सबबु तूं जन्नत में दाख़िल थी। ऐं जेको आबिद हुयो, उनजो दोस्त इबादत कंदड़ शख़्स हुयो, अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे फरमायो कि तूं पंहिंजे उन ते नेकनि ते नेक अमाल ते एॾो फ़ख्रु ऐं तकबुर कंदो हुई, हाणे मां पंहिंजे बाने गुनाहगार शख़्स खे पंहिंजी रहमत जे सबबु जेका सो आहे उनखे जन्नत में दाख़िल कयां थो पियो। तो छा भला ऐं इबादत कंदड़ शख़्स, छा मुंहिंजे बाने ते मुंहिंजी रहमत अॼु तूं रोके थो सघीं? तो में इहा सघ आहे जो मुंहिंजी रहमत मुंहिंजे बाने जे मथां तूं अॼु मूंखे रोके ऐं न करणु छॾी? तो उन शख़्स इबादत कंदड़ शख़्स अल्लाह सुब्हानहु व तआला जे बारगाह में अर्ज़ु कयो कि यार ऐं मुंहिंजा पालनहार, मां तुंहिंजे रहमत खे तुंहिंजे बाने जे मथां रोके नथो सघां। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि फ़रिश्तो, हिनखे जेका सो आहे हिनजी उनखे गुरूर ऐं तकबुर खे ख़तमु करण जे लाइ उनजी सज़ा जेका सो आहे उनजी सज़ा ॾियण जे लाइ हिनखे जहन्नम जे बाहि में सटे छॾो। हज़रत ज़िवकार के उलमा किराम फरमाइनि था
कि नेक आमाल सिर्फ़ु जन्नत जी दुखूल जो जन्नत जे दाख़िल थियण जो सबबु न आहे, बल्कि इंसान ऐं इहो बि उलमा किराम फरमाईंदा कि इंसान खे पंहिंजे नेक आमाल ते फ़ख्रु ऐं तकबुर न करणु घुरिजे, बल्कि जेका सो अल्लाह नेक आमाल सां गॾोगॾु अल्लाह सुब्हानहू व तआला जो फज़ल ऐं रहमत उनजी शामिल हाल हूंदी त रब सुब्हानहू व तआला उनजी बख़्शिश कंदो ऐं जेका सो ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला उनखे जन्नत दाख़िल फरमाईंदो। भले उनजो ढेरों नेक अमाल हुजनि, उनजा सुठा अमल हुजनि, पर नंढे जे नंढे गुनाह जे करे रब सुब्हानहू व तआला उनजी पकड़ करणु चाहे तो अल्लाह सुब्हानहू व तआला उनजी पकड़ करे सघे थो। रब सुब्हानहू व तआला बेपरवाह आहे, जंहिंखे चाहे बख़्श करे, जंहिंखे चाहे हिकु नंढे गुनाह जे करे बि बख़्श करे सघे थो, ऐं जंहिंखे चाहे नंढे गुनाह जे करे उनजी पकड़ करे तो उनजे भले ढेरूं नेकियूं हुजनि, पर उन नंढे गुनाह जे करे उनजी पकड़ करे सघे थो। ऐं रब सुब्हानहू व तआला जेकॾहिं बख़्शणु चाहे तो हिकिड़े नंढड़े नेकी ऐं मामूली नेकी जे करे बि अल्लाह सुब्हानहू व तआला बख़्श करे सघे थो। बहरहाल कि इन हदीस पाक मां इन किस्से मां इहो मालूम थियो कि अल्लाह सुब्हानहू व तआला जी रहमत खां नाउमीद न थियणु खपे, छो त उहो गुनाहगार शख़्स उनखे चवंदो हुयो कि मूंखे पंहिंजे रब जे मुंहिंजो मामिलो अल्लाह जे हवाले कर। ऐं के उलमा किराम फरमाइनि था कि इहो उनजो जुमिलो उनजी उम्मीद ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जी रहमत ऐं रब जी फज़ल जो उम्मीद रखंदो हुयो, तॾहिं उनखे इहो पंहिंजे दोस्त खे चवंदो हुयो कि मुंहिंजे रब जे हवाले मूंखे छॾे ॾे, ऐं छो त मुंहिंजे रब मुंहिंजे मथां फज़ल ऐं रहमत जेकॾहिं करे तो उहो करे सघे थो, उहो रब मुंहिंजे गुनाहनि खे ॾिसंदे बग़ैर सिर्फ़ु उहो रब मूंखे पंहिंजे रहमत ऐं फज़ल सां बख़्शे तो उहो बख़्शे सघे थो, उन खां कोई पुछण वारो न आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला खां दुआ आहे उहो करीम रब असांजी बग़ैर हिसाब किताब बख़्शिश फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।